अक्सर व बेशतर ज़फ़र जा एग्ज़ाम्पल ॾींदो आहियां ऐं क्लासिस जे दौरान पंहिंजे गवर्नमेंट कॉलेज में अकेडमीज़ ते घर में इवन त अॼु ज़फ़र बाई चांस अची वियो पाकिस्तान आयल आहे। मुंहिंजो यूनिवर्सिटी जो दोस्त आहे तमामु गहरो ज़फ़र भुट्टो। तव्हां मां इलाही सारा सोशल मीडिया ते जेके स्टूडेंट्स हूंदा उहे सुञाणंदा हूंदसि, जेके न बि सुञाणंदा आहिनि त उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी। ऐं अच्छा, ज़फ़र भुट्टे ऐं मुंहिंजो त हिकिड़ो पुराणो असांजे उत्तर साइड जा असां आहियूं, लाॻापो असांजो रहियो आहे। पर जेका तव्हांखे मुंहिंजा स्टूडेंट्स हिकिड़ी नंढड़ी स्टोरी ॿुधाईंदुसि की असां यूनिवर्सिटी जे दौर खां पोइ वारी ज़िंदगी में जॾहिं इन थियासीं ऐं असां हिकिड़ा अहिड़ा वाक़िया थिया जन असांखे ॿुधायो त ज़िंदगी में इंसानु कीअं तरक़ी करे केॾनि मक़ामनि ते पहुची ऐं कीअं थो अॻिते वधे। त पोइ इहे लिंक कंदुसि ऐं पोइ मां तव्हांखे ज़फ़र भुट्टे खे बि चवंदुमि की उहो पंहिंजी लाइफ जा कुझु एक्सपीरियंस शेयर करे। असां थियो ईअं जो ज़फ़र एंड आऊं एवरेज स्टूडेंट हुआसीं, सिंध यूनिवर्सिटी जा हॉस्टल मेट हुआसीं, गॾु घुमणु फिरणु हेॾां होॾां आवारागर्दी करणु। यूनिवर्सिटी मां फाइनल थी वई, फाइनल बि कीअं थी वियो इहो बे कनि किताबनि में लिखियलु हूंदो, पर थियो इतफ़ाक़ ईअं जो ही एब्रॉड हलियो हुयो। ॿाहिरि जॾहिं वियो त ही कोएत बहरीन ऐं मुख़्तलिफ़ कंपनीज़ में रहियो, टेलीकम्युनिकेशन जो स्टूडेंट हो। उनखां पोइ ही अमेरिका हलियो हुयो। जॾहिं अमेरिका में ही मौजूदु हो त सिंध यूनिवर्सिटी टेलीकम्युनिकेशन डिपार्टमेंट अमेरिका जी उन कंपनी खे लिखियो त यार असां वटि ॿाहिरियां गेस्ट कोन ईंदा आहिनि ऐं तव्हां अगरि पंहिंजो को माण्हू नुमाइंदो सिंध यूनिवर्सिटी मोकिलियो त जीअं असांजे ॿारनि खे अची मोटिवेट करे ऐं ख़बर पए त भाई अमेरिका मां को पर्सनैलिटी आई आहे। त हिन सां पंहिंजी कंपनी कॉन्टेक्ट कयो त यार तुंहिंजे ई मुल्क मां हिकिड़ो असां लाइ अहिड़ो लेटर आयो आहे, ईमेल आई आहे ऐं तूं वञु सिंध यूनिवर्सिटी, तोखे हर शइ फ्री आहे, तुंहिंजी नेटिव यूनिवर्सिटी आहे, तूं ई भला उते वञी करे लेक्चर ॾेई आहे। हिननि जॾहिं यूनिवर्सिटी हिन ओके कयो ऐं हुननि यूनिवर्सिटी सां राब्तो कयो, यूनिवर्सिटी खे ख़ुशी थी त भाउ अमेरिका मां को महिमान अचे पियो, गेस्ट जेको अची स्टूडेंट्स खे लेक्चर ॾींदो। आयो ही जीअं ई लथो, हिनखे VC वाइस चांसलर यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी गाॾी एयरपोर्ट तां खणणु वई। हिन मूंसां राब्तो कयो, चए मां यार आयो हा पर मां यूनिवर्सिटी वेंदुसि त तोखां सवाइ न वेंदुमि, ऐं तोखे हैदराबाद मां पिक कंदुसि। ऐं चयो ठीकु आहे भला। अच्छा, असां जॾहिं यूनिवर्सिटी VC जी गाॾी मां जो वञी लथासीं त उस्ताद त सुञाणींदा हुआ, उहे ई साॻा हुआ, उन्हनि मां खणी 2-3 रिटायर्ड थिया हूंदा पोड़ा, बाक़ी त हिकिड़े प्रोफेसर उन ड्राइवर खे VC इहे सभु असांजे इंतज़ार में आहे त महिमान अची विया आहिनि, अमेरिका जो गेस्ट अची वियो आहे, उनखे वेलकम करियूं। त हिकिड़े प्रोफेसर उन ड्राइवर खे चयो ही तूं कंहिंखे वठी आयो आहे? त हुन चयोसि बाबा एयरपोर्ट मां त इहो ई माण्हू निकितो। चए न बाबा, हे त असांजो शागिर्दु आहे, निभागो आहे, ज़फ़र भुट्टो नालो अथसि, ऐं हिनखे चङी तरह सुञाणा, तूं कंहिंखे खणी आयो? चए साईं मां ज़फ़र भुट्टे जो बैनर पकड़ियो बीठोसि, इहो ई माण्हू एयरपोर्ट मां निकितो आहे। बिकॉज़ तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो कि VC चयो बाबा 2 मिंट तरस। चए बाबा तव्हां ई आया हो? चए हा साईं, मां ई हिन यूनिवर्सिटी जो पढ़ियल आहियां, मां ई तव्हांजो गेस्ट आहे, मां ई अमेरिका खां आयो आहियां। जॾहिं हिनखे सीटनि ते उन कॉन्फ्रेंस में अॻियां विहारियो वियो त जेके पोज़ीशन होल्डर स्टूडेंट हुआ हिन जे दौर जा, सीनियर जूनियर ऐं जेके टीचर्स आहे, उहे पोइ हिते वेठल आहे। हिन जी सीट VC सां गॾु हुई त हिन मूंखे चयो यार जतोई असां सुठो कोन थो लॻे, उस्ताद जन पाण खे पढ़ायो आहे उहे पोयां वेठा आहिनि ऐं पाण अॻियां वेठा आहियूं। त मूं हिनखे चयो, मूं चयो यार हाणे छा करे सघिजे थो। हिन VC साहिब खे चयो सर मूंखे सुठो कोन थो लॻे, उस्ताद जन मूंखे पढ़ायो आहे उहे पोयां वेठा आहिनि। त VC साहिब चयोसि ॻाल्हि ॿुध, ही हिते सोशल मीडिया माण्हू ॿिया न्यूज़ वारा बीठल आहिनि ऐं मां अमेरिका वारे महिमान खे पोइ हिते विहारे छॾियां ऐं उस्तादनि खे अॻियां विहारियां, इहो मज़ो कोन ईंदो। सो तुंहिंजी सीट हिते आहे, तूं अॻियां वेह ऐं कॉन्फ्रेंस में तूं आयो आहे त तूं ई अॻियां वेठल हुजो। त उन वक़्तु मूंखे फील थियो कि यार ज़िंदगी जेके पोज़ीशन होल्डर स्टूडेंट आहे, जेके उते ई यूनिवर्सिटी में वरी प्रोफेसर थी लॻा, उहे बि पोइ हिते वेठा ऐं हे एज़ ए चीफ गेस्ट अॻियां वेठो हुन कॉन्फ्रेंस में। हिन उते लेक्चर ॾिनो, कॉन्फ्रेंस ख़तमु थी, जॾहिं थोरो अॻियां वियासीं डिपार्टमेंट जे ॿाहिरां, अलाए केतिरियूं 100 जी तादाद में छोकिरियूं, ज़फ़र भाई नंबर दे, ज़फ़र भाई आहे, ज़फ़र भाई। ज़फ़र मूंखे कन में आस्ते चयो यार ही यूनिवर्सिटी हूंदी जंहिंमें धिका खाईंदा हुआसीं ऐं अॼु ॾिस माण्हू नंबर वठण लाइ परेशान आहिनि। ही ज़िंदगी जेका अथव न, किताबनि खां हटी करे बि अथव। तव्हांखे लाइफ उहे लेसन्स सेखारींदी जेके तव्हांखे किताबनि में मुंहिंजा बच्चा कॾहिं बि न मिलंदो, ॿुधाए छॾियांव थो। पोइ इन करे ज़िंदगी में किथे बि ऐं सोच वॾी रखंदो त तव्हांखे ख़ुदा ॾींदो बि ओतिरो।
असां त शायदि पंहिंजे ज़माने जा किताब बि उन तरीक़े सां न ॾिठा हुआसीं जंहिं तरीक़े सां ॾिसणु घुरिजनि हा। पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह अॼु आउं तव्हांजो उस्तादु आहियां ऐं हीउ मुंहिंजो महिमान US खां आयो आहे। हाणे आउं ज़फ़र भुट्टे खे चवंदुसि त तूं ज़फ़र सॼी दुनिया घुमी अथई। अच्छा, मूंखे हाणे चई मुंहिंजो जेके हीर जहाज़ आयो आहे इहो वरी जापान वारे पासे खां आयो आहे। वैसे हुन पासे खां ईंदो आहे US मां। चई यार हीउ पासो रहियल हो, सो हिन पासे खां सोचुमि भले दुनिया जो इहो राउंड ट्रिप थियल हुजे, हीउ पासो बि घुमियल हुजे त केॾो न मज़ो अची वञे। माना मूंखे इहा ॻाल्हि बे वणी त ईअं न आहे जो महिमान ऐं दरियूं तिजोरियूं भरींदो थो वञे, चए थो यार कमाईंदुमि ऐं घुमंदुमि, कमाईंदुमि ऐं घुमंदुमि, ऐं अञा ताईं साॻी सोच आहे। ऐं अलाह साईं उन खां वधीक ॾेसि थो। सो ज़फ़र जे लाइ हिकिड़ी ज़बरदस्त ताड़ी थी वञे। हा ज़फ़र। अॻ में त अस्सलाम वालेकुम सभिनी बचनि खे, मुंहिंजे लाइ त बचाई आयो। एग्ज़ैक्टली। ऐं ॿी ॻाल्हि इहा त मां तव्हांखे पंहिंजो बेसिक साईंदनि त काफ़ी कुझु चयो। करंट बाक़ी अमेरिकन मां पाण अमेरिकन आहियां, सिटीज़न आहियां, पर इन खां अलावा तव्हांखे वठी थो हलां पियो 2000 में जंहिं महिल मां मैट्रिक कई हुयमि। मूंखे फिज़िक्स जी सप्ली लॻी हुई, मां फेल थी वियो हुयमि। फिज़िक्स जी ऑलमोस्ट शागिर्दनि खे सप्ली लॻंदी आहे। ठीकु आहे। उन खां पोइ मां ॾेई करे वरी फस्ट ईयर इंटर में पढ़ाई कयमि। पढ़ाई अहिड़ी कयमि जो मुंहिंजो इंटर में D ग्रेड आयो ऐं मुंहिंजो C ग्रेड हो। वरी मां इम्प्रूव कयमि त जीअं मां 50% मुंहिंजा मार्क्स अचनि ऐं मां यूनिवर्सिटी में एलिजिबल थी सघां। इम्प्रूव करे ॿीहर आयुमि। ख्वाब उहे ई वॾा। महिरां इंजीनियरिंग थियल हुई, महिराण में टेस्ट ॾिनीसीं, 9 मार्कूं फेल थी पियो। वरी सिंध यूनिवर्सिटी में ॾिनमि त हुते मुंहिंजी सिलेक्शन थी वई। टेलीकॉम इंजीनियरिंग मां 4 साल पढ़ी ऐं उन महिल वरी 4 साल हसी मज़ाक, पढ़ाई सम्झ में ईंदी कान हुई। कोशिशि वॾी कंदा हुआसीं, पढ़ाई सम्झ में न ईंदी, पर सवेर वञी करे पहिरीं रो में वेहंदा हुआसीं। इहो गिलास वठंदा हुआसीं, हिकिड़ी माना चाहत हुई। उन खां पोइ कंदे कंदे 2.8 GPA आई, उहा बि स्पेशल सप्ली ॾेई करे डिग्री वरितीसीं। एवरेज जेका है उहा बिलो एवरेज। हा, बिलो एवरेज तव्हां चई। हूअं त ख्वाब हर कंहिंजो 3 खां मथे अबोव हुजे न। उहो करे करे आहिस्ता आहिस्ता कराची वियासीं, हिकिड़ी जॉब, ॿी जॉब, टी पाकिस्तान खां ॿाहिरि वियासीं। उतां कंदे कंदे फीफा वर्ल्ड कप दोहा क़तर वॉज माई लास्ट प्रोजेक्ट 2022 में जेको मां हाईएस्ट कयो हुयो। हाणे मां तव्हांखे ॿुधायां, तव्हां आहियो तक़रीबन फस्ट ईयर इंटर जा, ठीकु आहे। ऐं जेका मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायमि इहा 25 साल पुराणी आहे। अॼु टोटली डिफरेंट आहे। तव्हांजा चैलेंज जेके तव्हांजा चैलेंजिस आहिनि उहे टोटली डिफरेंट आहिनि। तव्हांजी डिमांड काफ़ी हाई आहे। तव्हां नौजवाननि वटि टाइम कोन्हे। तव्हां चओ था पिया असां राति ई राति अमीर थी वञूं, राति ई राति असां कंहिं सफ़ा ऑफिसर थी वञूं, राति ई राति असांजूं A1 मार्कूं अची वञनि, महिनत न कयूं। सोन जी का सिर मिली वञे। ठीकु आहे। मां तव्हांखे बॉलीवुड मॉल में वञूं ऐं का हसीना ॾिसी करे चवे गाॾी बि मुंहिंजी आहे, बंगलो बि मुंहिंजो आहे। उहे पंहिंजी जाइ ते, पर अॼुकल्ह जो जेको मां यूनिवर्सिटीज़ में काफ़ी में लेक्चर ॾेई चुको आहियां, पर तव्हांखे मां हिकिड़ी शइ ॿुधाईंदुमि। ॾिसो, तव्हां टिकटॉक ॾिसो, को हर्ज न आहे। वीडियो गेम्स खेॾो था, खेॾो, को मसइलो न आहे। असां जेका देखा देखी वारी आहे, अगरि हिन वटि स्मार्टफोन आहे न, ॿियो चवंदो मां वटि बि हुजे, को बि ग़लति कमु करण जे लाइ उहो पोइ कीबाए नथो। इन जे करे मां तव्हां सभिनी खे सिर्फ़ु हिकिड़ो मशवरो ॾींदुमि, उहो इहो, तव्हां अञा फस्ट ईयर इंटर में आहियो, ठीकु आहे। जेका शइ वणेव तव्हांखे करणी आहे कयो, पर ज़िंदगी जो मक़सदु ठाहियो। अगरि इंजीनियरिंग पढ़ो था न त छो था पढ़ो? नथी सम्झ में अचे मेडिकल में वञो हलिया, मेडिकल बि सम्झ में नथी अचे छॾे ॾियो, पंहिंजो वक़्तु ज़ाया न कयो। ईअं न चओ बाबे मोकिले छॾियो आहे, या ज़िंदगी तव्हांजी आहे। अॼु जे दौर में जीअं मां अॼु तव्हांखे ॿारनि सां वेठो आहे न, इहा शइ मां ॾिसां थो पियो त तव्हां पंहिंजे पेरेंट्स सां ईज़ीली पंहिंजी चॉइस ॿुधाए था सघो। असांजे दौर में ईअं न हूंदो। ऐं हिकिड़ी ॿी शइ जेका तव्हांजी उमिरि में आम हाणे कूल सम्झी वेंदी आहे, उहा अथव स्मोकिंग। को नशो पतो न कयो। बराए महिरबानी इन्हनि शइ खां एहतियात कयो। मां यूनिवर्सिटी त आयुमि, कॾहिं असां सिगरेट न पीतोसीं। अॼुकल्ह सची ॿुधा,
सची थो ॿुधायां। मां ॾिस तुंहिंजो रूममेट गॾु वेठो आहे। तूं इहो हूंदो घुटनि ॿिया सॼा कम कयूं पर सिगरेट न पीतऊं। बिल्कुलु ठीकु मज़ाक आहे? थो करियां। त नथा सम्झनि ए नक मां धुओं निकिरे नथो, फेराटी अची वई, असां कूल था आहियूं, हीअं न अथव। ॿियो पंहिंजी ज़िंदगी जो जीअं मक़सदु ॿुधायोमांव न, हाणे जीअं तव्हां इंजीनियरिंग में आहियो, ठीकु आहे, हाणे साईं जीअं तव्हां ॿियूं शयूं सर्च कयो था पिया न, पंहिंजी फील्ड बि सर्च कयो। मां वटि काफ़ी क्वेश्चन ईंदा आहिनि, सर मां कहिड़ी फील्ड खणां, इंटर में आहियां या पेपर ॾियणा आहिनि, रिज़ल्ट अचण वारो आहे, मां फील्ड कहिड़ी खणां। बाबा इहा तव्हांजी चॉइस आहे, तव्हांखे ख़बर हूंदी त मां तव्हांखे मैथ ईज़ीली सम्झ में अचे थी, या कंप्यूटर सां तव्हांजी अटैचमेंट आहे त कंप्यूटर साइंस ॾे वञो, सॉफ्टवेयर इंजीनियरिंग ॾे वञो, डेटाबेस में वञो, साइबर सिक्योरिटी में वञो। ज़बरदस्त। उन जा फ्री जा कोर्सिस तव्हांजा अवेलेबल आहिनि। तव्हांखे ज़रूरी न आहे फिज़िकली त साईं हैदराबाद में हिन जी त अकेडमी कान्हे, तव्हां गूगल गराज ते ॻोल्हे था सघो, फ्री जा कोर्सिस, तव्हांखे पैसा न ॾियणा आहिनि। मां अॼु जे नौजवाननि खे इहो सिर्फ़ु चवंदो आहियां, बाबा तव्हां टिकटॉक ॾिसणी आहे ॾिसो, तव्हांखे अगरि के मूवियूं ॾिसणियूं आहिनि, नेटफ्लिक्स अची वियो आहे, तव्हांखे उहे ॾिसणियूं आहिनि ॾिसो, को हर्ज न आहे। पर पंहिंजी ज़िंदगी में डेली घटि में घटि हिकिड़ो कलाकु पंहिंजे फ्यूचर खे जेको गोल सेट कयो अथव, जानवरनि वारी ज़िंदगी न गुज़ारियो। बराए महिरबानी तव्हांजे वक़्त में अगरि इंफॉर्मेशन अॼु हथ में आहे, सेल फोन तव्हांखे पल पल जी ख़बर ॾिए थो पियो न, खुदारा इन मां सिर्फ़ु जानवर न फ़ाइदो वठो। अच्छा ज़फ़र एक्सक्यूज़ मी, हिकिड़ो तमामु इम्पोर्टेंट सुवालु आहे, अक्सर मां स्टूडेंट हलनि ऐं उहे बैचलर्स लाइ कीअं अमेरिका अप्लाई करे सघनि था, को आसान तरीक़ो हिननि जे लाइ ॿुधायो वञो। जी जी साईं, मां उन ई तरीक़े ॾे अचां थो। मां आख़िर में छड़ो चवां, लाइफ में जेको वणे मथो कयो, पर ज़िंदगी जो हिकिड़ो मक़सदु ठाहियो। अगरि मेडिकल पढ़ो था, तव्हांजो पहिरियों फस्ट एंड ओनली हुजे त मां मेडिकल में सिलेक्शन मुंहिंजी थींदी, उन लेवल ते तयारी कयो, ठीकु आहे। उहा नथी थी सघे, पोइ तव्हां वटि सेकेंड ऑप्शन हुजे, अगरि मुंहिंजो मेडिकल में न थियो त मां हिन फील्ड में वेंदमि हली, साल ज़ाया बराए महिरबानी न कजो। ठीकु आहे। इंजीनियरिंग जे लाइ इहो आहे, बाबा तव्हां पंहिंजे अॻ में फील्ड सिलेक्ट कयो, हीअ शइ मूंखे वणंदी। मूंखे उन टाइम सेलफोन जो क्रेज़ हूंदो, इन जे करे मां सिर्फ़ु सेल्युलर नेटवर्क जी पढ़ाई कई। मुंहिंजो हिकिड़े सब्जेक्ट में सिर्फ़ु ए ग्रेड आहे, उहो सेल्युलर नेटवर्क आहे। पोयनि 15 सालनि खां मां ट्रैवल कयां थो, दुनिया घुमींदुमि इन सेल्युलर नेटवर्क जे करे। मूंखे कोडिंग सम्झ में न आई, मैथमेटिक इलेक्ट्रॉनिक्स सम्झ में न आई, इन जे करे मां होॾे न वयुमि। इन जे करे तव्हां पंहिंजी फील्ड अॻु में ई चूज़ कयो, उन सब्जेक्ट जेको रिलेटेड हुजे, जंहिंमें तव्हांखे सम्झण में आसानी थी थिए, उहा तव्हांखे ख़बर आहे। मूंखे न आहे ख़बर तव्हांखे मैथ थी वणे, केमिस्ट्री थी वणे, कंहिंखे कहिड़ी, हर कंहिंजो पंहिंजो टेस्ट आहे। ऐं फ़ोन ते सॼी इंफॉर्मेशन पई अथव। रही ॻाल्हि मास्टर्स जी ओवरसीज़ एजुकेशन जी, उहा इहा आहे त बैचलर में तव्हां वञी था सघो, उन में स्कॉलरशिप्स लिमिटेड हूंदियूं आहिनि। इंटर खां पोइ स्कॉलरशिप्स न हुजण जे बराबरि हूंदियूं आहिनि, तमामु घटि लिमिटेड हूंदियूं आहिनि। उन जे लाइ मां तव्हांखे मशवरो इहो ॾींदो आहियां, पंहिंजो 4 साल पढ़ाई हिते कयो, पोइ कहिड़ी में बि कयो। बायोमेडिकल इंजीनियरिंग जो वॾो स्कोप अथव, अल्टरनेटिव एनर्जी जो वॾो स्कोप अथव ओवरसीज़। तव्हां हितां जे हिसाब सां सिविल मैकेनिकल न सम्झो। हिते थींदो आहे न बाबा आर्किटेक्चर में थी वई, बाबा आर्किटेक्चर इंटरनेशनल फील्ड आहे। तव्हांखे इहो लॻंदो इहो हल्को शोबो आहे, यार हेॾे मां न वेंदुमि, पर तव्हां वञो। इंडस्ट्रियल आहे, जीअं काफ़ी सारा अहिड़ा शोबा आहिनि जंहिंमें तव्हां फ्यूचर ठाहे था सघो। ऐं प्लस में बैचलर खां पोइ मास्टर्स में तव्हांखे स्कॉलरशिप्स जा घणा चांसिस हूंदा आहिनि। इवन यूरोप में काफ़ी कंट्रीज़ करनि थियूं उहो। हाणे मां उन जी मिसाल ॾियांव, बैचलर ते वेंदव 4 साल, अगरि तव्हां पंहिंजे पैसनि मां पंहिंजे फाइनेंस स्पॉन्सर अगरि तव्हांखे पेरेंट्स करनि था पिया, त ह्यूज इन्वेस्टमेंट आहे 4 सालनि जे लाइ। पर तव्हां 4 साल हिते पढ़ी करे उन 4 सालनि में तव्हांखे न, जीअं मां चयुमि न, त गोल तव्हांजो सेट हुजे। मुंहिंजी ज़िंदगी जंहिं मटी आहे न, उहा हिकु ई शइ चेंज कई हुई त मंज़िल उसको मिलती है जिसके सपनों में जान होती है, मंजिल उसको मिलती है जिसके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। वाह, ताड़ियूं केरु वॼाईंदो।
बाबा 4 साल हिते पढ़ाई कयो, पहिरियां 2 साल तव्हां इंजॉय कयो लाइफ खे, जेको वणेव कयो, को परवाह न आहे। 3rd ईयर खां पोइ वेही करे तव्हां पंहिंजो लाइफ सेट कयो त बाबा गोल सेट करिणो आहे त मूंखे अगरि ॿाहिरि वञिणो आहे न, उन महिल ख़ासि करे न्याणियूं 3rd ईयर में ई न पंहिंजे पेरेंट्स अमड़ अबे खे न कन में इहा ॻाल्हि चवंदा वञनि त बाबा जीअं मुंहिंजी अंडर ग्रेड थींदी, आई विल गो आउटसाइड, आई विल गो एब्रॉड। उन महिल ई तव्हां स्कॉलरशिप सर्च करणु शुरू करे ॾियो त कहिड़े कंट्री में छा आहे, कहिड़ियूं कहिड़ियूं स्कॉलरशिप्स ईंदियूं आहिनि, US में कहिड़ियूं आहिनि। US में स्टेट यूनिवर्सिटियूं आहिनि, काफ़ी फंडिंग उन्हनि में ईंदी आहे, तव्हां उहो ॻोल्हे था सघो। US जी हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायांव, उते एडवर्टाइज़मेंट न ईंदी आहे। US में एडवर्टाइज़मेंट स्कॉलरशिप्स जी न ईंदी आहे। उते छा आहे, सपोज़ कंहिं कंप्यूटर साइंस में पढ़ाई कई आहे, कंप्यूटर साइंस में डिग्री वरिती आहे, उन खां पोइ उहो चाहे थो त मां मास्टर्स साइबर सिक्योरिटी में या कंप्यूटर सां रिलेटेड अमेरिका अचणु थो चाहियां, पोइ तव्हांखे जेके स्टेट यूनिवर्सिटियूं आहिनि उन्हनि जी लिस्ट कढो। अॼुकल्ह त AI आहे, तव्हांखे फ़ौरन लिस्ट अची वेंदी। उन में तव्हांजी जेको इंट्रस्ट ऑफ फील्ड आहे, उन में डिपार्टमेंट स्टडी मास्टर्स कराईंदा या नथा कराइनि, उहो करे पोइ उते फैकल्टी जी लिस्ट अथव टीचर्स जी, उन्हनि खे तव्हां ईमेल कयो, कॉल न कयो। बराए महिरबानी कंहिंखे बि अगरि चवंदव न व्हाट्सएप नंबर ॾे, व्हाट्सएप नंबर ॾे, बाबा जेको ॿाहिरि वेठा आहिनि उहे व्हाट्सएप ते न ॻाल्हाईंदा आहिनि, उहे ईमेल्स ते ॻाल्हाईंदा आहिनि। असां आहियूं इहे जंहिं वटि हाणे कोई दोस्त चवंदा न ज़फ़र भुट्टे जो मां वटि व्हाट्सएप नंबर आहे, माना मां घाटो दोस्त आहियां, त पोइ ज़फ़र खणे न खणे उहो न आहे परवाह। पर हिते तव्हां वटि इहा डिग्री थी वई आहे, फलाणी जो मां वटि व्हाट्सएप नंबर आहे, अड़े ॻाल्हाईंदी बि अथी आहे, कोन छड़ो बसि नंबर खणी मोबाइल। अच्छा, इहा ई सेम ॻाल्हि मोहन खे 4-5 ॾींहं पहिरियां स्कॉलरशिप्स तमामु घटि आहिनि, पर अगरि तव्हांखे फैमिली सपोर्ट करे थी, फीस तव्हां पाण पे करे सघो था, पोइ तव्हां चांसिस आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा, अगरि तव्हां स्कॉलरशिप हासिलु करणु था चाहियो, उन जे लाइ लाज़िम अथव तव्हांजी इंग्लिश प्रोफिशंसी हुजे। उते सिंधी में क्लास न हलंदा आहिनि बाबा, उते उर्दू में क्लास न हलंदा आहिनि। ॿियो, अगरि मां कंहिंखे स्पॉन्सर कयां थो पियो, फीस कंहिंजी स्पॉन्सर कयां थो, त एटलीस्ट उन खे ग्लोबल लैंग्वेज त अचे। सिंधी ॻाल्हाइण या उर्दू ॻाल्हाइण वारे खे मां स्पॉन्सर थोरो ई कंदो। ॿियो, हाणे तव्हांखे बसि आख़िर में मिंट ॾींदुमि, को बि सुवाल अथव पुछो, मां को बि सुवाल। इन जे करे ई मरनी थियो। इन जे करे अमेरिका जे नेशनल पार्क कंहिं में बि सेल्यूलर सिग्नल अलाउड न आहे। माय गॉड। ऐं लखे न मिलियंस एकड़ हेक्टर्स में उन्हनि जा नेशनल पार्क आहिनि जिथे सिग्नल न आहिनि, सिग्नल न आहिनि। सेलफोन अलाउ, माना सेलफोन टावर अलाउड न आहे। पोइ अंग्रेज़ जो वेंदा उहो घुमणु फिरणु, गार्मेंट जा GPS वग़ैरह उन्हनि वटि हूंदा आहिनि, सेलफोन अलाउ न आहे। इन जे करे ई त हिन में SOS अची वियो आहे। हिते त माण्हू वरी घर जे मत बिलाशक हणाईंदा, पर जेका माण्हू जी हाइट आहे ऐं एंटीना जी जेका हाइट आहे उन में 6 फुट जो डिफरेंस हूंदो। अच्छा, हा, मिनिमम रिक्वायरमेंट आहे। पोइ तव्हांजे लाइ नुक़सानु, अगरि एंटीना वॾा वारा एंटीना अगरि 6 फुट परे आहे तव्हांजी हाइट खां, पोइ नुक़सानदेह न आहे। अगरि उन खां घटि आहे पोइ रेज़ नुक़सानदेह आहे। चलो, थैंक यू सो मच। ॿियो को सवाल वरी बि पुछी वठो। हिननि मां को ज़फ़र बाक़ी तव्हांखे ॿुधाए छॾिया बाबा, तव्हां ईअं न सम्झो तव्हां छोकिरियूं आहियो। हिननि खे चई थो, हिननि खे वेंदो, पर असांजे माना सोसाइटी में बाबा हाणे काफ़ी गर्ल्स वञनि थियूं पियूं ॿाहिरि पढ़ाई करण जे लाइ, को अहिड़ो तव्हां ईअं न सम्झो त न आहे, पर इहो आहे तव्हां प्लान करे हलो, ठीकु आहे। ऐं पंहिंजे पेरेंट्स खे कॉन्फिडेंस में, जीअं मां तव्हांखे ॿुधायुमि, तव्हांखे अगरि ॿाहिरि जो आहे इरादो, त 3rd ईयर में ई पंहिंजे कञा रोईंदा आहिनि न, ख़ुदा खे मन रोईंदा आहिनि न, असांजो बचिड़ो वियो हलियो, हे थी वियो हो थी वियो। इन जे करे बाबा अॻ में ई तव्हां, जीअं मां तव्हांखे चयुमि, ज़िंदगी जो मक़सदु ठाहे हलो, घुमो फिरो, बाइकियूं हलायो, ताड़म ताड़ी कयो, जेको वणेव कयो, को मसइलो न आहे। इन सिंध यूनिवर्सिटी में 4 साल पढ़ियो में 3000 रुपया एक्स्ट्रा न हुया त मां सेलफोन वठी सघां। अॼु मां वटि 8-8 लख रुपए जा iPhone पिया आहिनि, ज़बरदस्त मैकबुक पियो आहे मुंहिंजो $6000 जो M4 जो। मानी जा पैसा कोन हूंदा, तूं त मोबाइल जी ॻाल्हि थो करी। हा बाबा, इन जे करे ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे, पैसा न हुया पर पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु सेट हुयो। पढ़ाई में जॾो हुयुमि, पर हिकिड़ो धुन हुई त हिकिड़ी मंज़िल ते पहुचणो आहे। सॼा कम कयासीं, हराम बायूं सॼियूं कयूंसीं बाबा, तव्हां बि कंदव।
न उस्ताद जी ॿुधंदव न पंहिंजे माउ पीउ जी ॿुधंदव, तव्हां कंदव। आशिकी तव्हांखे थींदी, दिलि लॻी तव्हां कंदव, छा बि कयो तव्हांखे कोई बि झले न, तव्हां न रुकी सघंदव। असांजा छोकिरा हूंदा होशियारु, क्लास फेलो, फर्स्ट ईयर मां कोई वठी पोजीशन होल्डर, छड़ो किताब सीएल, किताब सीएल, ठीकु आहे। CL मीन्स लाइब्रेरी, सेंट्रल लाइब्रेरी, सेंट्रल ठीकु आहे। आख़िर में जॾहिं पास आउट थी, हर को वियो हलियो, साल खां पोइ कंहिंजा काॾे शादी थी वई, कंहिंजी किथे जॉब थी वई, पोइ वेठा रोइनि, अड़े फलाणी मूंखे वणंदी आहे, मुंहिंजो सॼी ज़िंदगी किताबनि में गुज़ारे आहे। इन जे करे बाबा उहो थींदो, पर ज़िंदगी जो मक़सदु ठाहिजो त असां पहुचणो किथे आहे, वञणो किथे आहे, मुंहिंजो गोल छा आहे, मां हिन दुनिया में छो आहियां, ठीकु आहे। पैसो त हर कंहिंखे खपे, लाज़िम आहे, पर तरीक़े सां कमाईंदव फॉर एवर रहंदव। ॻाल्हि त इहा, न त टिकटॉक अॼुकल्ह तव्हांजी जनरेशन, तव्हांजो तव्हां पाण ॾिसंदा हूंदव, उहा छोकिरी मेरा दिलि जे पुकारे केॾी वायरल वई, गाइब थी वई। फेल त हाणे पढ़ाई वारा ॿार चवंदा न, ॾिठे चंडरी हुया मैट्रिक में 3 दफ़ा फेल थिए आहे, पर हाली 4 साल त तव्हां उन मज़ो वरितो न, तव्हां पाण चवंदा भेण वाह वाह वायरल थी वई, पर उहे वायरल शयूं रातो राति वरी ठुस थी वेंदियूं अथव। पर तव्हां अगरि पंहिंजे पेरनि ते बीठल हूंदव न, तव्हांजी बेस मज़बूत हूंदी, तव्हांखे कोई केरे नथो सघे। ज़बरदस्त। बसि हाणे तव्हांखे को सुवाल मूंखे लॻे थो न आहे। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच बाबा तव्हांजी। ओके।